पीए चे तो बाबा दुनिया में तो मोते को सोवा भी को न संदे हुए बियो जे विड़ंदो हो तो तू विड़ंदो है मोजो बचवा मोजो पुट्रा तू केर थींदो आ मुझे पुट सां ॻाल्हाइण वारो। अल्लाह फरमा तो यौमा यफिरुल मरउ मिन अखी दुनिया में भाव भाव से करे विड़ंदो आ पर क़यामत जे ॾींहुं भाउ भाउ खां भॼी बेज़ार थींदो। उन जहिड़ी न निवास आ उन जहिड़ी न कुर्बानी आ उन जहिड़ी न इताअत ऐं फरमान बरदारी आ उन जहिड़ो न अखलाक आ उन जहिड़ो न किरदार आ उन जहिड़ो न गुफ्तार आ उन जहिड़ी न रफ्तार आ। एड़ो मोहम्मद सल्लल्लाहु ॻाल्हाईंदासीं थकिजी पिया आहियो पर इंशाअल्लाह थोरो टाइम वठंदासीं। ऐं मूंखे अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी हिकिड़ी ॻाल्हि अची वई त मदीने जे बाज़ार में वियो या अहल सूक़ ऐ बाज़ार वारो बाज़ार में ऐलान कई बाज़ार में माण्हू वापार पिया कनि को दुकान खोलियो वेठो आहे को रेड़ी खोलियो वेठो आहे को खजूर रखियो वेठो आहे को अनाज रखियो वेठो आहे को मकाई रखियो वेठो आहे को ज्वर रखियो वेठो आहे को वठण वारो आहे को खपाइण वारो आहे वापार हले पियो। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु चए थो या अहल सूक़ ऐ बाज़ार वारो छाजे लाइ तव्हां सुस्त थिया आहियो। हाय हाय सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु जॾहिं बाज़ार वारनि ते ऐलान कयो न सभिनी जो छा आहे अबू हुरैरा छा थो चए कहिड़ी ॻाल्हि में असां सुस्ती कई आहे कि ओॾा मस्जिद नबवी में नबी साईं जे मस्जिद में अल्लाह जे नबी जे मस्जिद में मुहम्मदुर रसूलुल्लाह जो मीरास तक़सीम पियो थिए त ही छा पिया कया मीरास तक़सीम वरसो तक़सीम पियो थिए वञो हिस्सो वठो न तंगी हाय माण्हू डोड़ण लॻा मस्जिद ॾांहुं माण्हू डोड़ी विया मस्जिद जे तरफ़ डोड़िया छा आहे कहिड़ो माल पियो विराइजे ऐलान थींदो आहे न फलाणी जाइ ते एक योज़ार आया आहिनि अन्न पिया विराइनि अटो पिया विराइनि सामान पिया विराइनि ऐलान जे बाज़ार में ॿुधऊं माण्हू भॼण लॻा त कुझु न कुझु हासिल थींदो। आउं बि चवां थो कुझु न कुझु मस्जिद में हासिल करे वञोसीं। ही इस्लाही तरबियती प्रोग्राम आहे ही तव्हांजी मेहनत आहे। अल्लाह ताला जे मालन मिल्कियतुन में बरकत अता फरमाए अल्लाह ताला जे जज्बन में अञा वाधारो फरमाए जो एड़ा प्रोग्राम थींदा रहन ऐं अल्लाह ताला के सवाबन जो भरियो ॾींदो रहे। सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु चए थो या अहल सूक़ ओ बाज़ार वारो छा जे लाइ तव्हां सुस्तियूं पिया कयो। मस्जिद नबवी में अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मस्जिद में मुहम्मद रसूलुल्लाह जे मीरास तक़सीम थी रहियो आहे तव्हां छो नथा वठो वञे। माण्हू डोड़ी आया मस्जिद में ॾिसनि का शइ कोन्हे का को माल कोन्हे का मिल्कियत कोन्हे का वापस बीह रहा अबू हुरैरा वञा पोइ ते आ माण्हू अॻ में वधी आ वापस थी अबू हुरैरा कहिड़ी ॻाल्हि कई थी उते न को मीरास कोन्हे को उते का मिल्कियत कोन्हे का उते को अनाज कोन्हे उते कपड़ा कोन्हे उते सामान सीधो कोन्हे तो कहिड़ी ॻाल्हि कई आ जो मस्जिद में तक़सीम थी रही आ। अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए तो ता छा ॾिठो ते उन मस्जिद में तव्हां छा ॾिठो। माण्हू चवंदो भला रअयना क़ौमन युसल्लून असां उन कौम खे माण्हुनि खे ॾिठो त नमाज़ूं खे पढ़ियूं। रअयना क़ौमन यक़रऊनल क़ुरआन असां हिकिड़ी कौम खे ॾिठो त क़ुरान जी तिलावत करे रही आहे क़ुरान
कुरान पढ़ी रही आ रायना कौमन यतज़क्करूनल हलाल वल हराम असां उन कौम के ॾिठो हिकिड़ा अहिड़ा माण्हू हुआ जेके निमाज़ुनि में हुआ हिकिड़ा अहिड़ा माण्हू हुआ जो क़ुरान जी तिलावत करे रहिया हुआ हिकिड़ा अहिड़ा माण्हू हुआ जो तज़किरो करे रहिया त ही हलाल आहे ही हराम आहे अबू हुरैरा रज़ी अल्लाह चए थो त इहो ई त मीरास आहे इहो ई त मुहम्मद जो मीरास आहे तव्हां छो तव्हां पोइते थिया आहियो सुस्त पिया थियो ॾिसो पिया त मस्जिद में निमाज़ूं पियूं हलनि मस्जिद में अल्लाह जो क़ुरान पियो हले उन में हलाल ऐं हराम जा तज़किरा पिया थियनि इहो त मुहम्मद जो मीरास आहे तव्हां इन मां कुझु न कुझु हासिल कयो उहा हस्ती आहे उनजी बात बि आला उनजी ज़ात बि आला सभु नबी पैगंबर जेके बि आया उन्हनि जो सिको हली नथो सघे मुहम्मद रसूलुल्लाह जो सिको हलंदो इन जो जवाब अल्लाह से पंहिंजे कलाम मजीद में कुरान मजीद में फुरकान हमीद में नवा फरमाई व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाकन नबीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा माकुम लतुमिनुन्न बिही व लतंसुरुन्नाह इते तव्हांजो मजमूआ के जमाली वेठा आहिनि त कहिड़ियूं ज़ातियूं वेठियूं आहिनि पर अञा आदम भी कोन आयो हो नूह अलैहिस्सलाम भी कोन आयो हो मूसा अलैहिस्सलाम भी कोन आयो हो ईसा अलैहिस्सलाम भी कोन आयो उहा जमात नबियन जी जमात हुई उहा कॉन्फ्रेंस जेका हुई सा पैगंबरन जी हुई उहा अल्लाह जे नबियन जी हुई अल्लाह फरमाए तो खिताब करण वारो केरा जो अल्लाह हुआ खिताब करण वारो अल्लाह हुआ कंहिंजे बारे में खिताब जो थे जेका अज़ीम हस्ती सभिनी खां उलुल अज़म पैगंबर मुहम्मदुर रसूलुल्लाह असांखे वफ़ा करणी उन्हें मोहम्मद सां वफ़ा करणी पवंदी अल्लाह फरमाए थो व इज़ अख़ज़ल्लाहु मीसाकन नबीयीन ऐ मुंहिंजा नबियो ऐ आदम ऐ नूह ऐ ईसा ऐ मूसा ऐ दाऊद ऐ हारून ऐ ज़करिया जेके भी पैगंबर आयो तव्हांखे मोकिलींदुसि मां तव्हांखे किताब भी ॾींदुसि तव्हांखे हिकमत भी ॾींदुसि सुम्मा जाअकुम रसूल केर ईंदो पोइ तव्हां खां बाद में ईंदो पोइ तव्हां में रसूल ईंदो खातमुन नबिय्यीन ईंदो इमामुल अंबिया ईंदो सय्यदुल अंबिया ईंदो खातमुल अंबिया ईंदो जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा कंदो तव्हां वटि जेके किताब तव्हां वटि तौरात आयो तव्हां वटि इंजील आयो तव्हां वटि ज़बूर आयो तव्हां वटि सहीफ़ा आया तव्हांखे जेके बि शयूं मिलियूं तव्हांजे शरीयतुनि जी तस्दीक कंदो छा कंदो तस्दीक कंदो आदम हक़ ते हो नूह हक़ ते हो ईसा हक़ ते हो मूसा हक़ ते हो पंहिंजे टाइम ते पंहिंजे वक्त ते पंहिंजी कौम खे अल्लाह जो पैगाम पहुचायूं मुसद्दिक़ल लिमा माकुम जेका तव्हां वटि शरीयत आहे जेको तव्हां वटि पैगाम आहे तव्हां वटि जेको प्रोग्राम आहे उनजी तस्दीक करण वारो मुहम्मदुर रसूलुल्लाह मुसद्दिक़ुल लिमा माकुम तस्दीक करण वारो पैगंबर तव्हां वटि जेका भी शइ आहे जेका शरीयत आहे जेको किताब आहे जेको अल्लाह जो फरमान आहे उनजी तस्दीक करण वारो जनाब मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा कंदव तव्हां
लतुमिनुन्न बिही तव्हां खे मञणो पवंदो, ईमान आणणो पवंदो। सैयदना उमर रज़ी अल्लाहु ताला अन्हु महफ़िल पैगंबर जी लगी पई आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफ़िल आहे, साहबा वेठा आहिनि, अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठो आहे, मजलिस मौजूद आहे। सैयदना उमर रज़ी अल्लाहु ताला अन्हु खे हिकिड़ो टुकड़ो तौरात जो मिलियो आहे जेको पढ़े पियो। छा पियो पढ़े? तौरात, कुरान खां बाद जेके अॻ में किताब आया, तौरात जो टुकड़ो आहे। उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु ने टुकड़े खे पढ़े पियो। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे मुबारक में कावड़ जा आसार ज़ाहिर थिया। साईं जिन जे मुंह में कावड़ जा आसार ज़ाहिर थिया। अल्लाह अल्लाह, केॾो मोहम्मद खे असीं नाराज़ था कयूं, केॾो मोहम्मद खे नाराज़ था कयूं। ही मुझे मुफ्ती जी फतवा है, ही मुझे आलिम जी फतवा है, ही मुझे इमाम जी फतवा है, ही मुझे फलाने जी फतवा है। अॻियां मुहम्मद रसूलुल्लाह जी हदीस अची वञे, उन्हें खे असीं ठुकराए छॾींदासूं, पंहिंजे मुफ्ती जी ॻाल्हि खे मथे कंदासीं। अल्लाह जा नबी हुया जंहिंखे तौरात मिलियो, इंजील मिलियो, ज़बूर मिलियो, सहीफ़ा मिलिया। ये अल्लाह जे तरफ़ां किताब आयल हुआ। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मजलिसों जे उलुल अज़म पैगंबर जा सहाबी भी अजमत वारा, शान वारा। उमर साईं जो शान चाहे, अबू बकर जो शान चाहे, उस्मान रज़ी अल्लाह अन्हु जो शान चाहे, अलीउल मुर्तज़ा जो शान चाहे, रज़ी अल्लाहु अन्हुम अजमईन, उन्हनि जो शान चाहे। पर जॾहिं उमर रज़ी अल्लाहु ताला अन्हु तौरात जो टुकड़ो तो पढ़े, अल्लाह जो नबी नाराज़ थो थिए। अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाहु ताला अन्हु नजर करे ॾिसे तो, ओ उमर, अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे चेहरे मुबारक ॾांहुं नथो ॾिसी। ॾिस त अल्लाह जे नबी खे कावड़ बि अचे, उनखे नाराज़ न कर। अल्लाह अल्लाह, जेको रज़ीतु बिल्लाहि रब्बन व बिल इस्लाम दीनन व बि मुहम्मदिन नबियन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत अबू उमर रज़ी अल्लाहु ताला ने जे तो आऊं रब, मुझो रब अल्लाह हुआ, मुझो रब अल्लाह हुआ, इन्हें में राजी आया, मुझो दीन इस्लाम आया, मुझो मां इन्हें में राजी आया। आई मुहम्मद रसूलुल्लाह मुझो नबिया, इन्हें गाल में आऊं राजी आया। आई अल्लाह जा नबी, तव्हां के केड़ी गाल नाराज कयो आ? आई उमर, यो त तौरात आ। हाय हाय हाय, लफ्ज़ बुध, पैगंबर जा फरमान त बुध, किॾा थो वञी, किॾा थो वञी, किॾा थो भटकी। हाय हाय, असां केड़ी वफ़ा कई आ? सुन्नतुनि खे छॾियो वेठा आहियूं, उन तरीक़े खे छॾियो वेठा आहियूं, उन गुफ़्तार खे छॾियो वेठा आहियूं, उन अख़लाक खे छॾियो वेठा आहियूं, उन किरदार खे छॾियो वेठा आहियूं, उन जी निमाज़ खे छॾियो वेठा आहियूं। अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मां त मुझो रब अल्लाह हुआ, मुझो दीन इस्लाम आ, मुझो नबी मुहम्मद रसूलुल्लाह, इन गाल में आऊं राजी आया। तभी सब राजी आयो, या गाल मञियो था त असांजो रब ॻाल्हायो यार, ॻाल्हाईंदो, थोरो दिमाग़ ख़बर पवंदी, ॻाल्हि मुंहिंजी सम्झो था। एॾा वॾियूं तकड़ियूं असां ॿुधियूं आहिनि न, पर थोरो असांजो त इस्लाह तरबियत जंहिंजो तव्हां उनवान रखियो आहे, त पोइ इन में थोरी ॻाल्हि करणी पवंदी, तव्हांखे सम्झाइणो पवंदो। थोरो ज़हन में ॻाल्हि रखो, सुवार ॻाल्हि न कयो।
अल्लाह जो पैगाम असां ताईं पहुतो, अल्लाह जे रसूल जो पैगाम असां ताईं पहुतो। असांजो रब अल्लाह, असांजो दीन इस्लाम, असांजो नबी मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ थोड़ ज़बान के हलायो त सवाब मिलंदो आहे। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदो त 10 दर्जा बुलंद थींदव। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदो त 10 गुनाह माफ़ थी वेंदव, 10 दर्जा बुलंद थी वेंदव। ओ माण्हू तबाह थी वेंदो, ओ हलाक थी वेंदो जंहिंजे आॾो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो अचे ऐं अल्लाह जे नबी ते सलात न पढ़े, उन लाइ बर्बादी, उन लाइ वहेल। इहो कंहिं चयो आहे वह बात भी आला, वह ज़ात भी आला, जेका मिंबर रसूल ते मिंबर ते बीठी आहे। पहिरे ॾाके ते चे थो आमीन, ॿिए ॾाके ते चे थो आमीन, टे ॾाके ते चे थो आमीन। ऐं अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु ताईं मोहब्बत ते चढ़िया आहियो, खुतबे जे लाइ चढ़िया आहियो। अॼु ॿी नई ॻाल्हि ॿुधी अथऊं, पहिरे ॾाके ते पंहिंजो कदम मुबारक रखियो अथव, आमीन चई अथव। ॿी ॾाके ते तव्हां कदम रखियो आहे, आमीन चई अथव। टे ॾाके ते कदम रखियो अथव, आमीन चई अथव। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मूं वटि हाणे हाणे जिब्रील आयो। हा केड़ो एड़ो इमाम ॾेखारियो, एड़ो बुजुर्ग ॾेखारियो जंहिं वटि जिब्रील अचे। एड़ो नबी मिलियो आहे न असांखे उन जी ॻाल्हि खे बि आला करणो आहे। उन जे ठपे खां सवा कबर में भी उन जो पुछाणो, माशर में भी उन जो पुछाणो, जन्नत जो दरवाजो खड़काइण वारो त भी मुहम्मद रसूलुल्लाह, ॿियो कोई कोन्हे। सिफारिश भी उन जी हलंदी। क़यामत जे ॾींहुं माण्हू परेशान हूंदा, पगर में पुसियल हूंदा, सिज गर्मी वारो, सिज सफ़ा हेठि अची वेंदो, मथां मथां बीठो हूंदो। एॾी तपश हूंदी, एॾी तपश हूंदी। कंहिंखे बेॾे ताईं पगर, कंहिंखे गोॾनि ताईं पगर, कंहिंखे चेल ताईं पगर, कंहिंखे हेसि ताईं पगर, कंहिंखे हेसि ताईं पगर। एॾा परेशान हूंदा। न एसी हूंदी, न पंखो हूंदो, न कोई ॻाल्हि हूंदी, न शामियानो हूंदो, न कोई ककर हूंदो। सब बंगला मुंगला खत्म। एसी कान हूंदी, हमरा भाॼी जैसे हेठा हली बीहे। पखो कोन हूंदो, वण कोन हूंदो। परेशानी जी हालत में सभिनी नबियनि जा उम्मती सभई हूंदा, सभई हूंदा, सभई हूंदा। पैगंबर भी हूंदा, वली भी हूंदा, बुजुर्ग भी हूंदा, गौस भी हूंदा, कुतुब भी हूंदा, सहाबी भी हूंदा, वहाबी भी हूंदा, सभई हूंदा। अल्लाह अल्लाह एॾो परेशान थींदा, एॾो परेशान थींदा। जो हाणे हिसाब किताब ते भले को जन्नत में वञण वारो जन्नत में वञे, बेश्त वारो बेश्त में वञे, जहन्नम वारो जहन्नम में वञे। हिकिड़ो फ़ैसिलो त थी वञे न। जॾहिं असां इंतज़ार कंदा आहियूं यार हिकिड़े पासे न ॻाल्हि कयो, हमरा बी ठकिजी पिया आहिनि। हाणे त असां हिकिड़े पासे कयो, मालिक खारायो न खारायो, हथ त कढो, असीं थकिजी पिया आहियूं। एड़ो आलम हूंदो, एड़ो आलम हूंदो, एड़ो जहान हूंदो, एड़ो प्रोग्राम हूंदो। हलो हलो अबेदा केॾा आदम ॾांहुं हलो, अल्लाह खे सुभाणे करे, अल्लाह खे चवे, अल्लाह जे आॾो दुआऊं घुरे त हिसाब किताब थिए। न माण्हुनि जो हिकिड़े पासे हिसाब किताब थिए। सभई वेंदा आदम अलैहिस्सलाम ॾांहुं। वो आदम तू परी परी इंसानियत मां तू मां इंसानियत पैदा थी आ। पहिरियों पहिरियों अबो तू आ, नबी तू आ। अल्लाह जे आॾो सिफारिश कर, अल्लाह जे आॾो दुआ घुर। ही उम्मत जेका वेचारी परेशान आ, महशर मैदान में सब को परेशान आ।
औरत मर्द बूढ़ा जवान सब जा सब गॾु वेठा आहिनि हिकिड़े पासे फैसलो ते जदो लस्तु लहो मां इन जी ॻाल्हि जे लाइक़ु ई न नूह अलैहिस्सलाम वटि ईंदा नूह अलैहिस्सलाम भी इहो ई जवाब ॾींदो मूसा अलैहिस्सलाम वटि ईंदा इहो ई जवाब ईंदो ईसा अलैहिस्सलाम वटि ईंदा इहो ई जवाब ईंदो चवंदो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि वञो कंहिंजी थी ॻाल्हि हले चओ अब उन जो उम्मती भटक जा न बेवफाई न कजा कटजी वञा मरी वञा सुन्नत न छॾजा प्रोग्राम न छॾजा उन जहिड़ी नमाज न छॾजा उन जहिड़ी ज़कात न छॾजा उन जहिड़ी खैरात न छॾजा उन जहिड़ी गुफ्तार न छॾजा उन जहिड़ी रफ्तार न छॾजा उन सां गॾु जन्नत में हुजजा या उम्मीद कयूं अल्लाह के रसूल सां क़यामत जे ॾींहुं असीं उन जे झंडे जे हेठां हूंदासीं सिफारत जो झंडो हमद जो लिवाउल हमद जो झंडो उन वटि हूंदो ॿिए वटि कोन हूंदो अल्लाह उन ॾींहुं सभई भॼी वेंदा अबो कम न अचे अम्मा कम न अचे दुनिया जूं महबतूं दुनिया जूं वफ़ायूं हमदर्दियूं पंहिंजे बच्चे खे केॾो प्यार कयम केॾो पालियम डिग्रियूं वठी ॾिनियोमांसि ख़र्च कयामांसि सभु कुझु कयोमांसि अमड़ अॼु केॾो दुनिया में मूंसां प्यार कंदी हुई अॼु मूंखे कुझु न कुझु ॾे चेती न पीउ चए थो बाबा दुनिया में तो मोते को सोवा भी कोन संदे हुए बियो जे विड़ंदो हो तो तू विड़ंदो है मोजो बच्चो आ मोजो पुट्रा तू केर थींदो आ मुझे पुट सां ॻाल्हाइण वारो अल्लाह फरमातो यौमा यफिरुल मरउ मिन अखी दुनिया में भाव से करे विड़ंदो आ पर क़यामत जे ॾींहुं भा खां भॼी बेज़ार थींदो यौम यफिरुल मरउ मिन अखीहि व उम्मिहि व अबीहि व साहिबतिहि व बनीहि घर वारी भॼी बेज़ार थींदी पुट भॼी बेज़ार थींदा भाइर भॼी बेज़ार थींदा सब जा सब क़यामत जे ॾींहुं काई मोहब्बत कान हूंदी काई दोस्ती कान हूंदी कोई वास्तो कोन हूंदो ये सब जा सब वास्ता ख़त्म थी वेंदा नबी चवंदा असांजी का मजाल कान्हे जेकॾहिं तोसां मोहब्बत मिलंदी तोखे जेका वफ़ा मिलंदी तोखे जेका ॻाल्हि मिलंदी तोसां जेका वफ़ादारी थींदी सा मुहम्मद रसूलुल्लाह जी थींदी वफ़ा कंदासीं कोन कंदासीं अहद कयो हिते अहद कयो सैयदना अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह ताला जो हिकिड़ो नंढड़ो मिसाल तो ॼाण पोढ़ो थी वियो आहे हदीसूं न वटि यादि पैगंबर जा फरमान यादि पैगंबर जूं सुन्नतूं यादि पैगंबर जा तरीक़ूं यादि पैगंबर जा खिताब यादि सभु ॻाल्हियूं आहिनि वक़्त जो ख़लीफ़ो मरवाना तेरा मरवाना बादशाही नजिया खलीफा तो ओ नजिया खलीफो वक्त जो सैयदना अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह ताला नो पोढ़ो थी चुको आ जुमे जो ॾींहुं छा ॻाल्हि तो ॿुधायां नंढड़ी ॻाल्हि तो ॿुधायां पर भली अथव सुठड़ी ॻाल्हि अथव अमल कंदो न अल्लाह जो कसम जन्नती बणिजी वेंदा जुमे जो ॾींहुं बादशाह जो आर्डर खलीफे जो वक्त जो आर्डर जड़े मोजो खुतबो शुरू थे त केर बि नमाज न पढ़े छा वेही चुप करे मुझो खुतबो ॿुधजो सुन्नत तुंहिंजी कान थींदी तुंहिंजो ही कोन थींदो तुंहिंजो ही कोन थींदो आहे न आए कोने ॻाल्हायो छो था कावड़ जो न यार मां मोहम्मद जो फरमान तो तव्हांखे ॿुधायां
पंहिंजी ॻाल्हि ॿुधाया ऐं बिल्कुलु कावड़ कयो पर मोहम्मद जी ॻाल्हि हुजे त दिलि सां लॻायो दिल खे ठारियो वक्त जे बादशाह जो ऑर्डर सिपाही बीठा आहिनि मुहाफ़िज़ बीठा आहिनि गार्ड बीठा आहिनि मुंहिंजो ख़ुतबो शुरू थी मिंबर ते जॾहिं बादशाह बीहे मुंहिंजो ख़ुतबो शुरू थिए त केर बि निमाज़ न पढ़े काई सुन्नत कान्हे सब वेही रहिया सैयदना अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह ताला अन्हु आयो जुमे जो ॾींहुं ख़ुतबो शुरू थियो हमरायो अल्लाहु अकबर अरे अबू सईद वाह मुहाफ़िज़ भॼी आयसि गार्ड भॼी वे नमाज़ कान ॾेई पढ़णी अल्लाहु अकबर नमाज़ शुरू कई ख़ुतबो बादशाह जो शुरू लॻो पियो आहे अबू सईद खुदरी रज़ी अल्लाहु ताला अन्हु नमाज़ शुरू कई मुहाफ़िज़नि खणी हुनखे छिक छिका कई हेॾा होॾा कई पर हिन नमाज़ पंहिंजूं बरकातूं पूरियूं करे पोइ वेही रहियो असां कन्ना हणंदा आहियूं मोली कार्ड जी न पए मोली कार्ड जी न पए चुप करे बाबे ख़ुतबो वियो हले हाणे वरी के नमाज़ थींदी कान थींदी नमाज़ खां बाद माण्हू फिरी आया ओ अबू सईद अॼु तुंहिंजो सिर वञे हा बादशाह जो ऑर्डर लॻो पियो आहे ख़लीफ़े जो ऑर्डर लॻो पियो आहे तू बरकातूं पढ़ियूं आहिनि तुंहिंजो गर्दन तोखे बूटियूं बूटियूं करे छॾींदा तुंहिंजो गर्दन लाहे छॾींदा अबू सईद रज़ी अल्लाहु ताला अन्हु चए थो मूं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़बान मुबारक खां उन शख़्सियत खां पोइ ॿुधो हुयो ख़ुतबो हली रहियो हो हिकिड़ो माण्हू आयो हिकिड़ो आहे हदीस यादि कंहिं ॿुधी त हूंदी अलाह कंदो ॿुधी हूंदई जुमे जो ख़ुतबो हली रहियो आहे हिकिड़ो ॿारहड़ी जो माण्हू आयो कपिड़ा फाटल अथसि ग़रीब मिस्कीन आहे ख़ुतबे जे दौरान वेही रहियो पाण फरमायो ए अल्लाह जा बनाओ थी बरकातूं पढ़ी पोइ वेहो छा बरकातूं पढ़ी पोइ वेहो अबू सईद खुदरी रज़ी अल्लाहु ताला अन्हु फरमाए थो मूं अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां इहा सुन्नत ॿुधी आहे भले मूंखे बूटियूं बूटियूं करे छॾे हा पर आऊं इहे बरकातूं पढ़ां हा क़यामत जे ॾींहुं हाय हाय क़यामत जे ॾींहुं मां अल्लाह जे आॾो इहा ॻाल्हि पेश कयां हा ऐं अल्लाह मां मुहम्मद जे सुन्नत जे करे पंहिंजो गर्दन ॾी आयो आहियां तूं राज़ी थी वञ अल्लाह फिर अचूं अल्लाह फरमाए थो वइज़ा ख़ज़ल्लाहु मीसाकन नबीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमा सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा माकुम लतुमिनुन बिही व लतंसुरुन्नाह तव्हांखे उनखे मञणो बि पवंदो उन जे दीन जी मदद बि करणी पवंदी ईसा अलैहिस्सलाम इन वाइदे जी वफ़ा कई वइज़ क़ाल ईसा इब्नु मरियम या बनी इस्राईल इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैना यदैया मिनत-तौराति व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद अल्लाह ईसा अलैहिस्सलाम इन वाइदे जी वफ़ा कई जेको वाइदो अल्लाह वरतो हो आलम अरवाह अंदर पंहिंजे नबीअनि खां पंहिंजे रसूलनि खां त मुंहिंजो नबी अचे मुंहिंजो रसूल अचे उन जी तस्दीक बि करणी आहे उन ते ईमान बि आणणो आहे उन जे दीन जी मदद बि करणी आहे ईसा अलैहिस्सलाम चए थो या बनी
इसराईल इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैया। मूंखां जेके पहिरीं किताब आया, रसूल आया, पैगंबर आया, शरीयतूं आयूं, मां उन जी तस्दीक करण वारो आहियां। नूह जी तस्दीक करण वारो आहियां, मूसा अलैहिस्सलाम जी तस्दीक करण वारो आहियां, दाऊद अलैहिस्सलाम जी तस्दीक करण वारो आहियां। जेके पैगंबर मूंखां पहिरीं आया उन्हनि जी तस्दीक कयां थो। व मुबश्शिरम बिरसूल याती मिन बाद इस्मुहु अहमद। तव्हां खे ख़ुशख़बरी ॿुधायां थो, तव्हां खे तस्दीक बि ॿुधायां थो, तव्हां खे ख़ुशख़बरी बि ॾियां थो त मूंखां बाद हिकिड़ो रसूल ईंदो। मिन बाद इस्मुहु अहमद, मूंखां बाद जेको नबी ईंदो, जेको रसूल ईंदो, उन जो नालो अहमद हूंदो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नबियन जे ॻाल्हि में, नबियन जे ॻाल्हि में कंहिंजो सिको थो हले, कंहिंजी ॻाल्हि थी हले, कंहिंजी बात थी हले, चाहे हुन जी बात बि आला, हुन जी ज़ात बि आला, हुन जी निमाज़ बि आला, हुन जा नफ़िल बि आला, हुन जा हज बि आला, हुन जा किरदार बि आला, हुन जी जेका बि सुन्नत सां आला, त हुन जो रब्बुल आला सब्बिह इस्म रब्बिकल आला, तुंहिंजो रब भी आला। व इन्नका लअला खुलुकिन अज़ीम, ऐ पैगंबर तुंहिंजो अख़लाक़ अज़ीम आहे। हू त तोखे बितर हणनि, हू तोखे पत्थर हणनि, के जादूगर चवनि, के काहिन चवनि, के शाइर चवनि, के मजनून चवनि, पर तूं पंहिंजे गुफ़्तार सां, पंहिंजे रफ़्तार सां, पंहिंजे किरदार सां, तुंहिंजो अख़लाक़ बि आला, तुंहिंजो किरदार बि आला, तुंहिंजो नमूनो बि आला, तुंहिंजो उथण बि आला, तुंहिंजो विहण बि आला, तुंहिंजो सुम्हण बि आला, त उथण बि आला। मोहम्मद सां वफ़ादार कयूं न। सैयदना अबू सईद खुदरी रज़ी अल्लाह ताला हाय, असां त मस्जिद में अचण लाइ तयार कोन आहियूं। अबू हुरैरा फरमायो, तव्हां छा ॾिठो मस्जिद में? मोहम्मद जो मीरास इहो आहे त निमाज़, हाय हाय, ॾुखनि में निमाज़, सुखनि में निमाज़, मजमअन में निमाज़। अल्लाह वाबुद रब्बक वाबुद रब्बक हत्ता यातियकल यकीन। अल्लाह जी तू इबादत कंदो रहो मौत अचण ताईं, मौत अचण ताईं। मुझा दोस्तों भाइरो, ॻाल्हियूं तमामु भलियूं, तमामु भलियूं, पर हिकिड़ी हिकिड़ी सुन्नत ते असां अमल कंदासीं। थोड़ी थोड़ी सुन्नत जेका बि आहे न, तरबियत कयूं, पंहिंजी थोड़ी इस्लाह कंदा रहूं, अल्लाह जे ज़िक्र खे, अल्लाह जे फ़िक्र खे उन में लॻा रहूं। पैगंबर जी नंढड़ी नंढड़ी सुन्नत, भला नंढड़ी नंढड़ी सुन्नत ते अमल कंदासीं, इंशाअल्लाह वॾियूं सुन्नतूं पाण खे अची वेंदियूं। निमाज़ सां मुहबत कंदासीं। पहिरीं त ॻाल्हि इहा आहे, पहिरियों रस्तो इहो आहे। नबी जे निमाज़ पैगंबर खे तमामु कुर्रत ऐनी फिसला, मुझे अखियुनि जो ठार निमाज़। त दुआ करो त अल्लाह असांखे निमाज़ी बना, अल्लाह असांखे निमाज़ी बना, असांजे औलाद खे निमाज़ी बना, असांजे घर वारनि खे निमाज़ी बना। ॿी ॻाल्हि इहा त क़ुरान जी तिलावत कयूं, पंहिंजे घरनि में ही सुरूर ऐं आवाज़ ऐं प्रोग्राम लॻा पिया आहिनि, पोइ शैतान असांजे घरनि में हावी लॻो पियो आहे। पीउ पुट जो छेड़ो, माउ धीउ जो छेड़ो, पैगंबर जो फरमान कोन्हे। पर वॾी ॻाल्हि इहा आहे, वॾी ॻाल्हि इहा आहे त हिन पेट में हलाल विझूं, हराम न विझूं।
हलाल होंदो त अल्लाह हर दुआ कबूल कंदो, नमाज कबूल कंदो, दुआऊं कबूल कंदो, ज़िक्र कबूल कंदो। हलाल न होंदो त दुआ कबूल कान थींदी। अल्लाह फरमाए तो अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह से पंहिंजे रसूलन के फरमायो, या अय्युहर रुसुलु कुलू मिनत तय्यिबात वअमलू सालिहा। अल्लाह फरमाए तो ऐ मुंहिंजा रसूलो पाकीज़ा शैन मां खाओ ऐं अमल नेक कयो। अल्लाह से ईमान वारन के फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू कुलू मिन तय्यिबाति मा रज़क़नाकुम वश्कुरू लिल्लाह। ईमान वारो पाकीज़ा शैन मां खाओ, अल्लाह जो शुक्रियो अदा कयो। हलाल खाई अल्हम्दुलिल्लाह चओ। छा चओ? बिस्मिल्लाह करे खाओ, बिस्मिल्लाह करे खाओ। खाइण खां बाद अल्हम्दुलिल्लाह चओ। इन नेमत जो शुक्रियो अदा थी वियो। सुम्मा ज़कर रजुल अशअस व अग़बर यमुद्दु यदैहि इलस्समा। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अल्लाह पंहिंजे रसूलन के फरमायो पाकीज़ा शैन मां खाओ, दिल भला अमल कयो। पाण अल्लाह से फरमाए थो, ऐ ईमान वारो पाकीज़ा शयूं खाओ, अल्लाह जो शुक्रियो अदा कयो। पोइ अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुम्मा ज़कर रजुल अशअस व अग़बर यमुद्दु यदैहि इलस्समा। या रब्बी या रब्बी या रब्बी। अल्लाह अल्लाह। हमरा सफ़र कयो आहे, सफ़र में वार खिंडजी विया आहिनि, मिट्टी चंबड़ी पई आहे। तक़रीबन अरफात जे मैदान जो मकुलो आहे, अरफात जो मंज़र आहे। एॾो सफ़र करे अरफात जे मैदान में पहुतो आहे। अल्लाह खां दुआऊं पियो घुरे, या रब्बे ओ मुंहिंजा रब मुंहिंजा गुनाह माफ़ फरमा। ओ मुंहिंजा रब मुंहिंजूं परेशानियूं दूर कर। ओ मुंहिंजा रब मूंखे नेक औलाद अता फरमा। ओ मुंहिंजा अल्लाह मूंखे रिज़्क़ में रोज़ी में बरकतूं अता फरमा। या रब्बे या रब्बे या रब्बे यमुद्दु यदैहि इलस्समाए। पंहिंजा हथ मथे खयो बीठो आहे। अरफात जे मैदान में एॾो सफ़र करे वियो आहे। पंहिंजा घर बि छॾियाई, पंहिंजो वतन बि छॾियाई, पंहिंजा ॿार बच्चा बि छॾियाई। नंढड़ा नंढड़ा ॿार अपा अपा कंदे मोकिलाए उते पहुतो आहे। या रब्बे या रब्बे अहिड़ी जाइ ते पहुतो आहे अरफात जे मैदान में। अल्लाह जे तो फ़रिश्तो ॾिसो मुंहिंजा बना अॼु आया आहिनि। हाय हाय कपिड़ा बि पंहिंजा सुतल लाहे आया आहिनि, बग़ैर सिबल जे कपिड़ा पातल अथनि, मैदान में बीठा आहिनि। मुंहिंजे के मूं अल्लाह खे राज़ी करण जे लाइ आया आहिनि। फ़रिश्तो यादि कयो, तव्हां इहा ॻाल्हि ते न शायदि न जो मूं इन्हनि खे माफ़ करे छॾियो, मूं इन्हनि खे माफ़ करे छॾियो। अल्लाह जे रसूल फरमायो, पर उहो शख़्स आहे जेको पंहिंजा हथ खयो बीठो आहे। मतामुहु हराम मशरबुहु हराम मलबसुहु हराम वग़ुज़िय बिल हराम फ़अन्ना युस्तजाबु दुआउहु। इन माण्हूअ जी जेको हथ खयो बीठो आहे, कंहिं महिल व्याज जो माल खाई आयो, कंहिंजो ज़ोरी जो माल खाई आयो, को रिश्वत जो माल खाई आयो, को यतीमनि जो माल खाई आयो, को पंहिंजे पाड़े वारनि जो माल खाई आयो। अहिड़ा माल खाई आयो। मतअमुहु हराम, हुनजो खाधो बि हराम जो। मशरबुहु हराम, हुनजो पीतो बि हराम जो। व मलबसुहु हराम, ही लिबास बि हराम जो। वग़ुज़िय बिल हराम। हाणे ही जेको माण्हू हींअर वधियो आहे, पालियो आहे, वॾो थियो आहे, इन जी ग़िज़ा बि हराम जी। फ़अन्ना युस्तजाबु दुआहु। हाणे हुनजी दुआ क़बूल कीअं थिए? अल्लाह जे नबी जो हदीस,
पैगंबर जा फरमान कुछ खणी वञो पंहिंजे पाण खे जोलियूं खाली न खणी वञिजो कुछ खीसे में खणी वञिजो पंहिंजे मुंहुं वञी सोचिजो सुभाणे मुहम्मद खे अल्लाह खे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदासीं कहिड़ो मुंहुं ॾेखारींदासीं तो वटि मुंहिंजो क़ुरान तो वटि मुंहिंजो फरमान मुझी सुन्नत मुझी हदीस मुझो प्रोग्राम तो ते पहुतल हो कुरान दा तो के चवे तो हलाल खा हराम खा बच जा अज तू हराम खाई आयो आई तो ते फिरियादी लगा पिया हुजन काजी मेह काहे में काजी बकरी काहे में काजो गाह चोरी कई काजो बन्नू सेरी अल्लाह अल्लाह छा ॻाल्हायां किथे ॻाल्हायां मुहम्मद जा फरमान तव्हांखे कीअं ॿुधायां त अल्लाह जे नबी जो छा किरदार आहे सिर्फ़ निमाज़ कान्हे पूरी ज़िंदगी मुहम्मद रसूलुल्लाह जी असांजे लाइ नमूनो उसवा हसन सभिनी ॻाल्हियुनि में अचिबो सभिनी ॻाल्हियुनि में हा सिर्फ नमाज से जेड़ो ये वाले दिन करे तो ही कौन दो करे या आमीन करे तो ही कौन दो करे फर्क रखिया दो बाहर गड्ढा चोरी में भी गड खाने में भी गड व्यापार में भी गड किरदार में भी गड सभिनी ॻाल्हियुनि में गड आहियूं मस्जिदूं जुदा करे छॾियूं तूं अल्लाह जे ज़िक्रनि खे विराए छॾियो हा पैगंबर जी सुन्नत सां वफ़ाई करणी हक चवणो पवंदो हक ॿुधाइणो पवंदो हक ते हलणो पवंदो पर उन नाकार शइ खे मुनकर शइ खे अल्लाह जे नाफरमानी खे ॿियो नथो सम्झी दिलि में त सम्झ तई अल्लाह जी नाफरमानी या मुहम्मद जी नाफरमानी इहो तुंहिंजो ज़रे जेतिरो ईमान आहे इहो तुंहिंजो ज़रे जेतिरो ईमान आहे जेकॾहिं तोखे हथ जी ताक़त हथ सां रोक ज़बान जी ताक़त आहे ज़बान सां रोक जे न त उन बुरे कम खे दिलि में त सम्झ त ही बुरो आहे बुरे खे बुरो त सम्झ भले खे भलो त सम्झ इहो मुहम्मद जो किरदार इहो मुहम्मद जो किरदार आहे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े ॾींहुं बाज़ार में अचनि पिया बाज़ार मां गुज़र थियो आहे अनाज पियो आहे छा अनाज पियो आहे ढिग लॻो पियो आहे ढिग लॻो पियो आहे साईं जॾहिं पोइ ढिग में हथ हणियो त अंदरां आलाण आई हा हींअर असीं छा कंदा आहियूं सिरीअ खे मथां सुकल अंदरां आली हणी छॾीसि बोरियूं हणी छॾीसि वज़न वधंदो वज़न घटिबो आहे हाय अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन अनाज में ओख पाईंदड़ पंहिंजे दुकान ते वेठो आहे अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन बाज़ार मां गुज़र कयो आहे उन अन्न जे ढिग में हीअं हथ हणियो त अंदरां आलो पाणी पियो टिमे आउं त ॻाल्हि कंदुसि वरी उहो चवंदा कावड़जी पवंदा मामूलो इहो साईं वरी मुखालिफ़त पियो करे पर ख़ुदा कंदो त तोखे कमु ईंदी ॻाल्हि किथे न किथे ओ विकणण वारा बाज़ार वारा दुकानदार ही छा आहे ही छा कयो मथां सुकल अन्न लॻो पियो आहे हेठां आलो अन्न लॻो पियो आहे पाणी लॻो पियो आहे ही छा कयो अथई साईं राति मींहुं वठो हो मूं न को हिन में पाणी लॻायो आहे मूं न को पाणी विधो आहे न को मूं पुसायो आहे न को का मिलावट कई आहे मथां मींहुं वठो आहे इन जे करे हाणे सिज निकितो आहे मथां सुकी वियो आहे अंदरि आलो आहे पाण फरमाइनि था छा मन गुश फलैस मिन्ना मन गुश फलैस मिन्ना जेको दुखो ॾींदो हो मुंहिंजे उम्मत मां कोन्हे मुंहिंजो उम्मती कोन्हे को अल्लाह तव्हांखे हिदायत करे अल्लाह तव्हांखे निमाज़ी बनाए अल्लाह तव्हांखे निमाज़ सां मोहब्बत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए तव्हांखे मस्जिदुनि सां मोहब्बत करण जी तौफ़ीक़ अता फरमाए मस्जिद सां मोहब्बत कंदव अल्लाह तव्हां सां मोहब्बत कंदो माण्हुनि जे अख़लाक़ ऐं किरदार जो तव्हां किरदार अदा कयो मोहम्मद करीम जे हदीसुनि जा वारिस आहियो तव्हां हिकिड़ी हिकिड़ी ॻाल्हि कंहिं ताईं पहुचायो हिकिड़ी ॻाल्हि तव्हां वटि ॿिए ताईं पहुचायो
पांजे पुट ताईं पहुंचायो, पांजे भाउ ताईं पहुंचायो, पांजे घरवारी ताईं पहुंचायो, पांजे अंबड़ ताईं पहुंचायो। अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु न रोज़ अंबड़ सां झेड़ो हूंदो, झेड़ो। वो मुसलमान कान्हे, ही मुसलमान झेड़ो लॻो पिया रोज़। अबू हुरैरा रोयो अचे अल्लाह जे नबीअ खे तां ॾे, अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो त झेड़ो लॻो पियो आहे। अम्मा मञे ई नथी, अम्मा मुंहिंजी ॻाल्हि नथी मञे। हिकिड़े ॾींहुं वॾो झेड़ो थी वियो, वॾो झेड़ो थी वियो। अमर पोड़ी घर में ई वहाबी, ई सहाबी, ई पैगंबर जे सुन्नत सां मोहब्बत करण वारो, अल्लाह सां मोहब्बत करण वारो, 360 पुतन जी मुखालिफत करण वारो। अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु त वॾो झेड़ो थियो साईं, तव्हां जे शान में बे गुस्ताखी कई अथसि, हाणे मूंखां बर्दाश्त नथो थिए। अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां दुआ घुरो मुझे माउ के अल्लाह हिदायत दे। अल्लाह जा नबी दुआ घुरो अमड़ के अल्लाह से इस्लाम जड़े दीन सां, इस्लाम सां मोहब्बत करण जी तौफीक अता फरमाए, मुसलमान थी वञे, जहन्नम खां बची वञे, जन्नत जी हक़दार थी वञे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओडी बरात खया, हाय हाय ये हथ मुबारक जेनी मलक जदा हुआ अल्लाह जे तरफां दुआऊं कबूल थी वेंदियूं हुयूं। जेनी मल बि हथ खणन, जुमे जो खुतबो हली रहियो आहे, जुमे जो खुतबो हली रहियो आहे, अल्लाह अल्लाह पैगंबर जो मौजू हली रहियो आहे, तौहीद जो बयान हली रहियो आहे, जिहाद जो मैदा बयान हली रहियो आहे, आखिरत जा फिक्र हली रहिया आहिनि। हिकिड़ो गरीब उथी बीह रहियो, जुमे जे टाइम ते हिकिड़ो गरीब उथी बीह रहियो, ऐं अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माल मरे पियो, डुकर थी वियो आहे, शहर वेरान थी विया, बाज़ारूं वेरान थी वयूं, न को भाॼी थी अचे, न को अनाज थो अचे, न को फसल आहिनि, माल भी मरे थो, पाणी कोन्हे को। हाय 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 खुतबो हले पियो, खुतबो जुमे जो खुतबो पियो हले, ही गरीब भी रहियो आहे, अमीर गरीब सब वेठा आहिनि, सहाबा सब वेठा आहिनि, जुमे जो खुतबो शुरू आहे। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पांजे खुतबे के बंद करे हथड़ा मथे खया, हाय हाय छा तो के बिया गाली वा जमात हुजे जेका आमीन चवण वारी हुजे, आमीन ते तो के कावड़ लगंदी आ, आमीन चवण वारी हुजे, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलज़्ज़ालिन। तुझे वक्त जो इमाम जड़े अलहम्दु पढ़ंदो आ तो पोया आमीन चई त अखियुनि में घुंड पजी वेंदा आहिनि, हिन आमीन ॾाढे छो चई आ। पर अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जॾहिं इमाम वलज़्ज़ालिन चवे पोया आमीन चवंदा गुफ़िर लहू मा तक़द्दम मिन ज़म्बिही, अल्लाह उन जा अॻियां गुनाह माफ़ कयो। तो आमीन के छा समझो, हाय अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मिंबर ते भी जुमे जो ॾींहुं खुतबो खत्म, दुआ शुरू थी वई, अल्लाहुम्मा अस्क़ि इबादक व बहाइमतक वंशुर रहमतक व अहयि बलदकल मय्यत। ओ अल्लाह, हाय ओ अल्लाह, अल्लाहुम्मा अस्क़ि इबादक, ही बानड़ा तुंहिंजा आहिनि, हिननि बानड़नि खे पाणी पिया।